आहे ऐं सच सोशल वेलफेयर की रियायत या रवायत भी रही है तो सदाई मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गॾु करे उन्हनि खे ॻाल्हाइण ऐं उन्हनि खे ॿुधण जो मौक़ो फ़राहम कंदा आहिनि। इहो माण्हुनि खे ॻंढण जो, माण्हुनि खे मिलाइण जो, मुख़्तलिफ़ ख़्यालनि खे हिक ॿिए ताईं पहुचाइण जो जेको अमल आहे उहो अमल असांखे हेॾे वॾे शहर में सुञाणप बख़्शे थो त असां केरु आहियूं ऐं असां छो आहियूं ऐं असां छा था कयूं। हेॾे दजाली ज़माने में जिते माण्हू नफ़्सा नफ़्सी में आहिनि, महांगाई आसमान सां ॻाल्हियूं पई करे, ख़ुदकशियूं आम आहिनि, इंसानी ज़िंदगी अज़ाब में आहे। नंढो हुजे चाहे वॾो हुजे, पर हू सुबुह जो उथण खां पोइ ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ अटे जे लाइ परेशान हुजे, अहिड़े मुआशरे में, अहिड़े माहौल में, अहिड़े समाज में गॾाइण, गॾजण, मिलण, मिलाइण, मोहबत, प्यार, अदब, शाइरी ऐं तारीख़ जूं ॻाल्हियूं करणु मुंहिंजे लाइ ॼण त हिकिड़े इनकलाब जे रस्ते ते हलंदे हिकिड़ी रोशनीअ जा किरण आहिनि। इन जे करे मां सच सोशल वेलफेयर जे प्रोग्रामनि खे सदाईं सपोर्ट इन करे कंदो आहियां त असांखे गॾिजी इहो सोचणो आहे त असांखे छा छा करिणो आहे। अकेले सिर्फ़ु देगिड़ी चाढ़े पंहिंजी कुंड में वेही फुकराव जी नशा करणु या वञी उते रुगो सखणा नारा हणण जे बजाय जेकॾहिं असां सालगिरह जे प्रोग्राम में गॾिजूं था, अजर खे मञता ॾियूं था, ॿोली खे मञता ॾियूं था, माण्हुनि सां शऊर जूं ॻाल्हियूं कयूं था, दुनिया जी तारीख़ जे बारे में ॻाल्हायूं था, साइंसी तरक़ी जे बारे में ॻाल्हायूं था, त उहे समाज तरक़ी कंदा आहिनि। पर जेके समाज बीहजी वेंदा आहिनि, जिन समाजनि में माण्हुनि खे अॻिते वठी हलण लाइ पैगाम न हूंदो आहे, जिते जमहूरियत नाले मात्र हूंदी आहे, जिते माशरा जा कारा ककर मथां छायल हूंदा आहिनि, जिते इल्मु, तालीम, स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी जे अंदरि समाज खे बदिलाइण जी ॻाल्हि करण ते पाबंदी हुजे, त अहिड़े माहौल में ही लाइब्रेरियूं ही असांजे लाइ रस्ता खोलनि थियूं। सो दोस्तो, साथियो, मां सच सोशल वेलफेयर एसोसिएशन जे दोस्तनि खे इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त ज़ाहिरी आहे ही हिकिड़ी समाजी तंज़ीम आहे। इहा ॻाल्हि तारीख़ जे अंदरि असां सम्झी चुका आहियूं त समाज सियासत जे ज़रिए बदिलाया वेंदा आहिनि, सियासत जे ज़रिए ई समाज जे अंदरि इनकलाब ईंदा आहिनि, पर रुगो सियासत, रुगो नारा, रुगो तकरीरूं समाज न आहिनि बदिलाईंदा। उन्हनि जे लाइ बि असांखे समाजी तौर ते माण्हुनि जी ख़िदमत करणी पवंदी। नंढनि नंढनि प्रोग्रामनि जे ज़रिए उहे समाज जा उहे माण्हू, उहे किरदार जिनजो समाज जे अंदरि बहितरी जो किरदारु आहे, जिनजो समाज जे अंदरि को रोल आहे, उन्हनि खे मंशा ॾियण बि असांजे समाज जे अंदरि उन्हनि माण्हुनि जो कमु आहे जेके सम्झनि था, जेके सोचनि था ऐं जेके लोचनि था। मां सम्झां थो त सच वेलफेयर जे दोस्तनि ही जेके मुसलसिल पंहिंजा प्रोग्राम रचिया आहिनि, शाइरी जो एवार्ड आहे, अदाकारी जो एवार्ड आहे, इल्मी अदबी प्रोग्रामनि जा एवार्ड आहिनि, या सियासत जा एवार्ड आहिनि, या लतीफ़ खे पढ़ण जा एवार्ड ॾियण जी जेका शुरूआत कई आहे, इहो अमल जारी रहणु खपे। सच सोशल वेलफेयर खां हिकिड़ी नंढी शिकायत इहा आहे त उन सच सोशल वेलफेयर जी बॉडी में हिकु औरत मेंबर हुजणु खपे। जे आहे त बेटनि उन जे लाइ तारीख़ ज़रूरु हुजणु खपे, पर जे न आहे इन अमल ते ज़रूरु सोचे त सच में जेकॾहिं 10 खां 15,000 ख़ानदान रहनि था त उन्हनि 10 खां 15,000 ख़ानदाननि जे औरतुनि जी शिरकत असांजे प्रोग्रामनि में घटि आहे। सुलेमान वेठो आहे, ज़िया वेठो आहे, फ़कीर इरशाद आहे, डॉक्टर मुमताज़ आहे, स्टेज ते दोस्त वेठा आहियूं, असां सभई पंहिंजी फैमिलियुनि वारा